नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। नौशर फ़िरोज़ मां रिपोर्ट करे विया मुज़फ़र तगर। नौशर फ़िरोज़ पटीदन जे नौजवान इमरान ब्राडपर ते पुलिस लॉकअप में मुबैना वेश्याणो तशद्दुद। नौजवान जी हालत गणती जोगी बणिजी वई। SHO जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ राडपर बिरादरी सख़्त गर्मी ऐं उस में रोडनि ते निकिरी आई। पटीदन भरिसां ॻोठ यूसुफ राडपर जे रवासी नौजवान इमरान ब्राडपर जी पटीदन पुलिस हथां गिरफ़्तारी आज़ादी लाइ मुबैना तौर गरी रिश्वत तलब करण ऐं गुज़िरियल 4 ॾींहनि खां लॉकअप में मुबैना तशद्दुद ऐं पुलिस गर्दी ख़िलाफ़ राडपर बिरादरी जा सभई माण्हू रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन नुसरत केनाल पुल ते सख़्त गर्मी ऐं उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं बाद प्रेस क्लब ताईं रैली पिणु कढी वई। उन मौक़े ते पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे अॻुवाण सचल राडपर ख़िताब कंदे इल्ज़ाम हयो त पटीदन पुलिस इमरान ब्राडपर ते लॉकअप अंदरि सख़्त तशद्दुद कयो आहे। हिन दावा कई त नौजवान जी ज़ुबान ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि खे प्लास सां ज़ख़्मी कयो वियो ऐं मथसि बेरहमानो तशद्दुद कयो वियो, जंहिं सबबि संदसि हालत इंतिहाई ख़राब थी वई आहे। मुज़ाहिरीन पटीदन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त जेकॾहिं इमरान ब्राडपर कंहिं बि ॾोह में मुलविस आहे त खेसि फ़ौरी तौर अदालत में पेश कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस सारो धरणो हयो वेंदो। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।